सिंध समेत सॼे मुल्क में पाकिस्तान जी आज़ादी जो जशन अॼु क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। ॾींहं जी शुरूआति तोपुनि जी सलामी सां कई वई। मस्जिदुनि में फजर जी नमाज़ दौरान मुल्क जी तरक़ी, अमन ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरी वयूं। इस्लामाबाद, लाहौर, कराची, पेशावर, कोयटा समेत सॼे मुल्क में झंडो फरकाइण जूं तक़रीबूं, इमारतुनि खे सिंगारियो वियो। हर पासे पाकिस्तान ज़िंदाबाद जे नारनि जी गूंज। रैलियूं कढी वतन सां भरपूर मोहबत जो इज़हार कयो पियो वञे। क़ौमी हीरोज़ खे भेटा पेश। लाहौर में वाघा बॉर्डर ते जश्न आज़ादी जी पुरवकार तक़रीब। पंजाब रेंजर्स जे जवाननि पारां सलाहियतुनि जो शानदार मुज़ाहिरो। आवाम जी वॾे अंग में शिरकत। इस्लामाबाद में CDA जे इंतज़ाम हेठि जश्न आज़ादी तक़रीब। क़ौमी असम्बली जे स्पीकर अयाज़ सादिक़ ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी शिरकत। पुलिस जे फुर्तीले जथे पारां शानदार मार्च। पाकिस्तान ज़िंदाबाद जे नारनि जी गूंज। मक़ामी फ़नकारनि पारां क़ौमी नगमा पेश। चइनी सूबनि, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जा सक़ाफ़ती रंग नेरवार। पाकिस्तान जी 79 जश्न आज़ादी जे मौक़े ते कराची में क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली जी शानदार तक़रीब। पाकिस्तान नेवल अकेडमी जे कैडेट्स SRC गार्ड्स जा फ़र्ज़ संभाले वरिता। तक़रीब जे ख़ासि महिमान पाकिस्तान नेवल अकेडमी जो कमांडर रियल एडमिरल मोहम्मद उमर क़ाइद आज़म जी मज़ार ते गुल रखिया ऐं दुआऊं घुरियूं। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस नेवल चीफ ऐं एड चीफ तरफ़ां क़ौम खे जश्न आज़ादी जूं वधायूं। ISPR जो चवणु आहे त पाकिस्तान जे बानियुनि जो विज़न, हौसलो ऐं अज़म अॼु बि क़ौम जी रहनुमाई जो ज़रियो आहे। पाक फ़ौज जे तरफ़ां क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना ऐं वतन जी आज़ादी ख़ातिर अज़ीम क़ुर्बानियूं ॾींदड़नि खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मुलाक़ात। आज़ादी ॾियारे जूं हिक ॿिए खे वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म तारीख़ी दिफ़ाई मुआहिदे जे हवाले सां सदर खे आगाह कयो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां दिफ़ाई मुआहिदे लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। मुलाक़ात दौरान नायब वज़ीर आज़म सागदार वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, सेनेटर शीरी रहमानी, पंजाब असम्बली जो स्पीकर मलिक मोहम्मद अहमद ख़ान बि मौजूद। अस्करी क़यादत जे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾु शहीदनि जे वारसनि सां मुलाक़ात। फ़तेह जी यादगार जी तक़रीब दौरान सदर वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल पारां मार्क हक़ जे शहीदनि, ग़ाज़िन ऐं संदनि वारसनि जी क़ुर्बानियुनि खे भेटा पेश। ISPR मौजिब फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर मार्क हक़ जे शहीदनि जे वारसनि ते शफ़क़त जो हथु रखियो ऐं खेनि हर मुमकिन मदद करण जी ख़ातिरी कराई। सदस्य चवणु आहे त शहीद असांजे मथे जो ताज आहिनि ऐं क़ौम जो फ़ख़्रु आहिनि। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त आज़ादी रुॻो सरज़मीन हासिल करण जो नालो न हो, पर उन्हनि इलाइक़नि ऐं रियासतुनि सां हक़नि जो वाइदो हो जिन पाकिस्तान सां गॾु रहण जो फ़ैसिलो कयो। उन वाइदे खे आइन जो हिसो बणायो वियो। आज़ादी जे ॾियारे ते जारी कयल वीडियो पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त 21 सालनि खां पोइ आज़ादी जी सेंचुरी मल्हाई वेंदी। 2047 ताईं इन आइनी वाइदनि खे हर घर ताईं पहुचाइणो आहे, जंहिंजो मक़सदु नौजवाननि खे इज़त जो रोज़गार मिले, हर वोट जो एहतराम थिए ऐं हर इलाइक़े खे पाकिस्तान जी तरक़ी में पंहिंजो हिसो मिले। जश्न आज़ादी जे मौक़े ते सिंध जे गवर्नर निहाल हाशमी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी क़ाइद आज़म जी मज़ार ते हाज़िरी। गवर्नर निहाल हाशमी जो चवणु आहे त पाकिस्तान असांजे बुज़ुर्गनि जे ख़्वाबनि जी ताबीर आहे। क़ाइद आज़म जा असूल, ईमान, इत्तेहाद ऐं तनज़ीम कामयाबी लाइ ज़रूरी आहिनि। पाकिस्तान जा नौजवान रांदि समेत हर मैदान में नालो पैदा करे चुका आहिनि। नौजवाननि खे साइंस ऐं टेक्नोलॉजी में अॻिते वधणो पवंदो। सदस्य चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एटमी प्रोग्राम ॾिनो ऐं नवाज़ शरीफ़ जे दौर में पाकिस्तान एटमी ताक़त बणियो। गुज़िरियल साल फील्ड मार्शल भारत खे अहिड़ो जवाबु ॾिनो जो दुनिया अॼु बि असांखे मञे थी। पाकिस्तान में कॉकरोच एजेंसी न पर शाहीन आहिनि। पाकिस्तान ठाहिण में सिंध जो सफ़े अवल जो किरदारु आहे ऐं सदाईं रहंदो। पाकिस्तान जी बका ऐं तहफ़ुज़ लाइ सभु मुतहिद आहिनि। पाकिस्तान असांजे बुज़ुर्गनि जी अज़ीम लाज़वाल क़ुर्बानियुनि जो समर आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहादत क़बूल कई पर गोॾा न खोड़िया। बिलावल भुट्टो ज़रदारी ॾुखे वक़्त में परॾेही वज़ारत जी वाग संभाली। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी क़ाइद आज़म जी मज़ार ते हाज़िरी खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल।
सदस्य चवणु आहे त ॿाहिरिन साज़िशुनि ख़िलाफ़ पोरी क़ौम हमेशह फ़ौलादी भित साबित थी। भारत असां तरफ़ मेरी अख सां ॾिठो त क़ौम मुतहद थी वई। वलारियल कश्मीर में भारत ऐं फ़लस्तीननि ते इसराइल जे ज़ुल्मनि जी मज़म्मत कजे थी। सिंध असेंबली जी पुराणी इमारत में जश्न आज़ादी के हवाले से ख़ास तकरीब। हुकूमती मुखालिफ धुर के मेंबरन समेत 12 जे पार्लियामेंट जा मेंबर ब शरीक। गवर्नर सिंध निहाल हाशमी ख़ास मेहमान तौर शरीक। PPMP जमील सुमरो पारा आज़ादी के दिहाड़े के हवाले से ठहराव पेश। सदस्य चवण है तो पाकिस्तान लाइ सब का पहिरियां ठहराव पेश करण जो सिंध असेंबली के एज़ाज़ हासिल है। अंग्रेज़ हुक्मरान वापस विया पिया तो हिंदुस्तान की अक़लियतुनि ही मुल्क ठाहियो। अक़लियतुनि के एहसास थियो तो हिंदुस्तान में उन्हनि लाइ जगह न हूंदी। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना चयो हो तो ही मुल्क सभिनी जो है। अज पाकिस्तान की तारीख़ जो अहम तरीन ॾींहुं है। अॼोको ॾींहुं ईमान, आज़ादी, ख़ुद मुख्तियारी, जमहूरियत क़ौमी अज़म की अलामत है। आज़ादी असीम नेमत है, उन जो क़दर हिफ़ाज़त गजल ज़िम्मेवारी है। पाकिस्तान की तरक्की खुशहाली पूरी क़ौम की गजल ज़िम्मेवारी है। हथियारबंद फ़ौज हर ॾुखे वक्त में कंहिं बि क़ुर्बानी का नाहे केबायो। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी जोजिना कन्वेंशन सेंटर इस्लामाबाद में जश्न आज़ादी ऐं झंडो फरकाइण वारी तकरीब के ख़िताब। सदस्य चवण है तो क़ौम के पंहिंजे हथियारबंद फ़ौज ते फ़ख्र है। शहीदन जो क़ुर्बानी विसारण जोगियूं न आहिनि। मुल्की दिफ़ा ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में क़ौम पाक फ़ौज सां गॾु आहे। मक्का गजल दिफ़ाई मुआहिदो ख़िते जी सलामती जटादार अमन लाइ इंतहाई अहम है। तकरीब दौरान स्कूली ॿारनि पारां टेबलोस पेश। क़ौमी हीरोज़ के भेटा ऐं वतन जी मोहब्बत जो इज़हार। कायदे आज़म की क़यादत ऐं बसीरत धार वतन के ख्वाब के हकीकत में तब्दील कयो। पाकिस्तान मुख़्तलिफ़ शोबन में नुमाया तरक्की कई है। वतन के दिफ़ा ऐं अमन लाइ क़ुर्बानियूं ॾींदड़ शहीदन के ख़राज तहसीन पेश करियूं था। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो पाकिस्तान के आज़ादी के दिहाड़े जूं वाधायूं। संदसि चवण है तो ताज़ो ई तारीख़ी मक्का गजल दिफ़ाई मुआहिदे ते सयूं कयूं वयूं। गजल दिफ़ाई मुआहिदो अमन लाइ पाकिस्तान, सऊदी अरब ऐं तुर्किया जे अज़म जो अकास है। पाकिस्तान आलमी इलाक़ाई अमन लाइ कोशिशूं वठे पियो। कश्मीर मसइलो ख़िते में अदम इस्तेहकाम जो बुनियादी कारण है। पाकिस्तान जी 79 योम आज़ादी ते सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण जी शहीदन ऐं अज़ीम बुज़ुर्गन के ख़राज अक़ीदत पेश। पूरी क़ौम के जश्न आज़ादी जूं मुबारकूं। शर्जिल इनाम मेमण जो चवण है तो पाकिस्तान असांजो वतन, असांजी सुञाणप, उम्मीद ऐं ख्वाबन जी ताबीर है। ही वतन असांजे शहीदन जी अमानत, बुज़ुर्गन जी क़ुर्बानीन जी निशानी ऐं असांजी ईंदड़ नस्लुनि जी उम्मीद है। अज जो ॾींहुं उन्हनि अखियुनि खे यादि करण जो ॾींहुं आहे जिन पाकिस्तान जो ख्वाब ॾिठो। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में जश्न आज़ादी जी तकरीब। चीफ जस्टिस याहिया अफरीदी जी ख़ास मेहमान तौर तकरीब में शिरकत। वफ़ाक़ी आइनी अदालत में आज़ादी के दिहाड़े ऐं झंडो फरकाइण वारी तकरीब। वफ़ाक़ी आइनी अदालत के चीफ जस्टिस अमीनुद्दीन ख़ान झंडो फड़कायो। चीफ जस्टिस चयो है तो पाकिस्तान अणगणिन क़ुर्बानीन जो समर है। असांजे वॾड़नि जूं क़ुर्बानियूं ईंदड़ नस्लुनि ताईं मुंतकिल करणियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट में जश्न आज़ादी तकरीब। चीफ जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत झंडो फड़कायो। चीफ जस्टिस जो चवण है तो अॼोको ॾींहुं वॾड़नि जी क़ुर्बानीन ऐं जिदोजहद खे यादि करण जो ॾींहुं आहे। क़ौम क़यामत ताईं पंहिंजे वॾड़नि जी क़ुर्बानीन जी कर्ज़दार रहंदी। ईमान, इतिहाद ऐं मुल्की तरक्की लाइ कमु करण जो अज़म वरजाइण जो ॾींहुं आहे। ही ॾींहुं रंग, नस्ल ऐं ॿोली खां मथां उथी मुतहद रहण जो दर्स ॾिए थो। कायदे आज़म कानून जी हुक्मरानी ऐं शहरनि लाइ बराबर हक़नि जी ॻाल्हि कई। टंडे ॼाम में जश्न आज़ादी के मौक़े ते पीपल्स पार्टी के नौजवान अगवान रावल शर्जिल इनाम मेमण की अगवानी में रावल हाउस रावकी का मोटरसाइकिलों की रैली में शरीक नौजवानन क़ौमी झंडा फड़काए पाकिस्तान जिंदाबाद जा नारा हया। रैली के ख़िताब कंदे पीपी अगवान रावल शर्जिल मेमण चयो तो मुल्क, आवाम ऐं जमहूरियत लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं क़ुर्बानियूं कंहिंखां बि गुझियूं न आहिनि। मुल्क जे इस्तेहकाम लाइ पाक फ़ौज जे जवाननि जी ॾिनल क़ुर्बानीनि ते खन ख़राज तहसीन पेश कजे थो। हैदराबाद जो आवाम पाकिस्तान सां बेइंतहा मोहब्बत करे थो। इक़्तिसादी राब्ता कमेटी पेट्रोलियम शयुनि जे अघनि ते डीलर्स मार्जिन में वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी।
नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सदारत हेठि इजलास दौरान मार्जन में वाधि जी नज़रसानी समरी मंज़ूर कई वई। NCCA में पेट्रोलियम डीलर्स मार्जन में 1.34 रुपयनि जी वाधि जी समरी पेश कई वई, जंहिंजी मंज़ूरी ॾिनी वई। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन मार्जन वधण खां पोइ हड़ताल जो सॾु वापसि वठी छॾियो।